अल्ताफ शेख त नौकरीअ सांगे सयाह बणियो, पर ख़ादिम कलोड़ो इब्न बतूता वांगुरु शौक़िया तरह सां सयाह थियो आहे। अव्हांखे उते ई खैरपुर में नज़र ईंदो त ॿिए ॾींहुं वरी पिशावर में पियो ॾिसो, कॾहिं मालम जुबा में लालनि सां पियो रिहाणी कंदो त कॾहिं कराचीअ में पियो कर भञंदो, पंजाबियुनि सां बि रिहाणी त पठाणनि सां बि रिहाणी यारी। वरी रंग जो को चङो हुजे, अब्दुल अज़ीज़ वांगुरु या जमीला वांगुरु त को छक बि कजेसि, पर रंग में बि फरमान सहते या मूं खां बि उतर पियो घुरे। वरी हर हर तस्वीर पियो रखंदो, ओलह पासे खां ओभर पासे खां, ईअं फेसबुक ते दोस्तनि खे पंहिंजा फोटू ॾेखारे पियो मुंङ ॾरींदो आहे। इहो तव्हां ॿुधो हूंदो त महिमान 2-3 ॾींहं मेज़बाननि वटि टिकंदा आहिनि, पर हिन जी ख़बर ई नथी पवे त घर टिकण लाइ ईंदो आहे या हितां जो रहाइशी बि आहे। कॾहिं हुयो असांजा मुखालिफ़ इन सोच में आहिनि त एॾा पैसा किथां थो आणे, फनांसर केरु अथसि, केरु बि हुजेसि, या वात जो खटियो थो खाए, जेको बि हुजे, पर हुनजो मथो ख़राबु हुकूमत बि कयो आहे, जेका इहो ई सबबु आहे जो हुन कराची ऐं लाहौर खे खेदे ॻोठ ऐं फुल ॻोठ करे छॾियो आहे। एतिरो सस्तो हू ॻोठ सादिक कलोड़े में बि नथो वञी सघे जेतिरो सस्तो कराची वञी सघे थो। अगरि गिनीज़ बुक वारनि वटि अहिड़ो को खानो आहे त सभ खां वधीक दुनिया में कहिड़े सहाफ़ीअ सफ़री सहूलियतुनि खां घणो फ़ाइदो वरितो आहे, या ॿिया सॼी उमिरि में एतिरियूं सहूलियतूं न वठी सघिया हूंदा जेतिरियूं सफ़री सहूलियतूं ख़ादिम कलोड़े 2-3 सालनि में वरितियूं हूंदियूं, यानी संदसि नालो गिनीज़ बुक में बि अची सघे थो। इन तरह गिनीज़ बुक में आसिफ़ निज़ामाणी तेज़ टाइप सिंधी टाइप राइटर आहे जे हवाले खां लिखरायो आहे त ख़ादिम कलोड़ो वरी खैरपुर जो ॿियो नौजवान थींदो जेको गिनीज़ बुक में पंहिंजो नालो लिखाए सघे थो। अॻु खैंसि मां चवंदो हुयुसि त घुमे टको उतां जी का मुनफ़रिद तस्वीर रखी कुझु लिख। इहा सलाह मां सभु कंहिंखे ॾींदो आहियां। साईं साजिद शाल खे ॾिनी आहे, असांजो अनवर परदेसी जो पुटु वियो 4 ॾींहं चलो चीन में थो न पहुतो, 3 ॾींहं 4 ॾींहं चीन में मज़मून लिखायोसीं। साईं खे चऊं था त किताब लिखे, हिन खे बि चवंदो आहियां त लिख बाबा का उतां जी सुठी का मुनफ़रिद तस्वीर रखी उतां का शइ लिख, त उते बि कांव वांगुरु सभ खां मां सुहिणो पंहिंजी तस्वीर रखी पर जॾहिं खां इस्लामाबाद वियो त उते इल्म दोस्त संघ जे पुराणे बानी कारकुन शाकिर सोलंकीअ जो खयंसि वेबसाइट चैनल ॾेखारियो त उतां हू केतिरा न पैसा कमाए थो, ऐं अहिड़ो चैनल खोले बि ॾिनईंसि। हाणे त बाबा टिक थो ॾिए त उहो बि चैनल तां थो ॿुधिजे, छल न को माण्हू मिलेसि या घणा माण्हू मिलंदसि त शुकुर थो करे। सभ खां अवल खां मोबाइल सेट वठी पाण ई थो पंहिंजो चैनल सब्सक्राइब करे। इब्न बतूता बाबति अव्हां ॿुधो हूंदो त जॾहिं हू ॻोठु वरियो हो त खैंसि सुञाणण वारो को बि कोन हो। साॻी कार असांजे इब्न बतूता ख़ादिम कलोड़े सां थी रही आहे। तव्हां इहो त ॿुधो हूंदो त केतिरा ॿार पीउ जहिड़ो प्यारु मिलण ते चाचनि खे बि अबो चवंदा आहिनि, पर ख़ादिम कलोड़ो वाहिद शख़्सियत आहे जो खैंसि पंहिंजो कुझु औलाद बाबो त कुझु चाचो चवंदी आहे। ऐं चाचे आज़म खे बाबो चवंदी आहे, इन करे जो खैंसि अक्सर घर में नथा ॾिसनि। जेकॾहिं असांजे यार जा इहे साॻिया सफ़र रहिया त बाक़ी ॿार बि खैंसि सुञाण खां इनकार करे ॿियनि वांगुरु चाचा चवणु शुरू कंदसि।